अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे मोहम्मद यासीन है। तमारी सी रहा आयो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल पंहिंजा परावा जे बारे में ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु हुयो ऐं हिन ड्रामे खे कहिड़ी लोकेशन ते रिकॉर्डिंग कयो वियो हुयो ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार हुया ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर्स केरु हुयो। इहो मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियोज़ में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां तव्हां दोस्तनि जे करे हिन वक़्त ताईं मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजी राय जो आगाह ज़रूरु कंदा। त दोस्तों असांजो हीउ वीडियो फुल ॾिसंदा ताकी जीअं तव्हांखे पूरी ॼाण हिन वीडियोज़ मां मिली सघे। दोस्तों हीउ जेको ड्रामो आहे हिन ड्रामे जो नालो आहे पंहिंजा परावा ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे उहो आहे सैयद शिराज शाह जिलानी। सैयद शिराज शाह जिलानी खे पंहिंजी आसमान जी बुलंदी ते पहुचाइण वारो हीउ ड्रामो आहे ऐं तमामु बहितरीनु तमामु मशहूरु साईं जो हीउ ड्रामो आहे पंहिंजा परावा। हिन ड्रामे खे कहिड़ी लोकेशन ते रिकॉर्डिंग कयो वियो? हिन ड्रामे खे लोकेशन हिन ते रिकॉर्डिंग कयो वियो तालका ठरी वियो गोज़दार वॾा। उन लोकेशन ते हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग कयो वियो हुयो ऐं उते हिकिड़ो शहर आहे नंढिड़ो गोज़दार वॾा जंहिंजो नालो आहे, उते हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग कयो वियो हुयो। दोस्तों जीअं त हीउ जेको ड्रामो आहे ॿहराड़ीअ जो ड्रामो आहे ऐं ॿहराड़ीअ जे हिसाब सां फ़सुलनि जे हिसाब सां हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग कयो वियो ऐं उते सुठी लोकेशन जे हिसाब सां हिन खे उते ड्रामे खे रिकॉर्डिंग कयो वियो हुयो। ऐं हिन ड्रामे खे में कहिड़ा अदाकार हुया ऐं हिन ड्रामे में कहिड़ा अदाकार हुया इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों जीअं त हिन ड्रामे में बहितरीनु अदाकार जेको आहे अख्तर खोखर, उमेद अली कलवर, सैयद निसार शाह, आज़म मेंगल, जमील खान पिताफ़ी ऐं रांझन चांग जंहिंजो नालो आहे सूबेदार सिखियो आहियां ॾाढो ॾुखियो, इहो बि हिन ड्रामे में कमु करे चुको आहे। ऐं इन खां अलावा हबीब ऐं असद कुरैशी बहितरीनु अदाकार असद कुरैशी बि हिन ड्रामे में शामिलु हुयो। ऐं इन खां अलावा मोर, अब्बास गुल ओढाणू ऐं ॿिया एक्टर्स खोड़ हुया हिन में, रफ़ीक ज़ौर, लाला रफ़ीक ज़ौर। ऐं इन खां अलावा बहितरीनु जेको अदाकार आहे उनजो नालो आहे बिलावल खोखर साहिबु हिन ड्रामे में हुयो ऐं हिन खां अलावा अख्तर खोखर बि हिन ड्रामे में हुयो। ऐं दोस्तों वॾी ॻाल्हि त इहा आहे डायरेक्टर साईं शिराज शाह जिलानी बि हिन पंहिंजे ड्रामे पंहिंजा परावा में कमु कयो, जंहिंमें सैयद निसार शाह जे सोट जो कैरेक्टर्स कया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सैयद निसार शाह बि पंहिंजो तमामु बहितरीनु कैरेक्टर्स निभायो हुयो। ऐं हिन ड्रामे में ॿियो एक्टर्स हुयो मीर मोहम्मद लाखो साहिबु, लेजेंड जेको एक्टर्स आहे हिन वक़्तु माशाल्लाह अञा ताईं हू पंहिंजा ड्रामा भरे पियो ऐं मीर मोहम्मद लाखे साहिबु बि पंहिंजा परावा ड्रामे में तमामु बहितरीनु कैरेक्टर्स निभायो। ऐं दोस्तों हाणे असां नाला खणंदासीं फीमेल एक्टर्स जा। फीमेल एक्टर्स हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा कमु करे चुका हुया उन्हनि जा बि असां नाला कुझु अवां दोस्तनि जे आॾो पेश कंदासीं। त दोस्तों उहे हीअ आहिनि नाला शबीरा जना, आपा शबीरा जना जेका खेरा जे नाले सां तमामु घणी मशहूरु आहे, उहा बि हिन ड्रामे में कमु करे चुकी हुई। ऐं अरबेली ऐं इन खां अलावा भागुल जेका एस भटीअ जी ज़ाल हुई, एस भटी बि हिन ड्रामे में कमु कयो हुयो। सॉरी कुझु नाला मूंखे यादि न आहिनि, तो जेके बि यादि ईंदा था वञनि उहे मां दोस्तनि जे आॾो पेश कंदो पियो वञा। सो एस भट्टी जी जेका घरवारी हुई उहा भागुल हुई, उहा बि हिन ड्रामे में तमामु बहितरीनु पंहिंजो कैरेक्टर्स निभाए चुकी हुई। ऐं जेका सुहिणी ऐं सुठी हिन वक़्तु वॾी पोस्ट ते पहुची चुकी आहे उहा अदाकारा आहे फीमेल वहीदा आबड़ो। वहीदा आबड़ो बि हिन ड्रामे सीरियल पंहिंजा परावा में गुज़री चुकी आहे, उहा बि हिन तमामु बहितरीनु पंहिंजा परावा ड्रामे में कैरेक्टर्स करे चुकी आहे राणी जे नाले सां, जंहिंसां रब्बू उर्फ़ बिलावल खोखर जो तमामु बहितरीनु लव हुयो ऐं तमामु हुन जो घणो किसो हली चुको हुयो लव जे बारे में ऐं तमामु घणो हिक ॿिए सां विढ़िया बि हुया ऐं तमामु बहितरीनु हिन में सुठा कैरेक्टर्स थिया हुया। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में अरबेली बि हुई ऐं इन खां अलावा ॿी जेका एक्टर्स आहे उन जो नालो आहे नसरीन नाज़। नसरीन नाज़ बि हिन ड्रामे में कमु करे चुकी आहे, जंहिंजो नसरीन नाज़ जो जेको रोल हुयो उहो हुयो सैयद निसार शाह जी घरवारी जो। ऐं दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में तमामु बहितरीनु अदाकार हुया ऐं सुठा फीमेल अदाकार हुया ऐं मेल अदाकार हुया। जीअं त हिन ड्रामे खे तमामु बहितरीनु सुठी लोकेशन ते
रिकॉर्डिंग कयो वियो हुयो ऐं हिन जो तमामु बहितरीनु डायरेक्टर्स जेको हुयो महिनती कंदड़ डायरेक्टर्स हुयो साईं शिराज शाह जिलानी डायरेक्शन जो वॾो नालो आहे। केतिरनि चैनलनि जो ॿियो नंबर डायरेक्टर्स आहे जंहिं हिन में सुठा अदाकार कास्ट कया। असद कुरैशी जहिड़ा बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में कास्ट कया हुया। ऐं दोस्तो जीअं त साईं शिराज शाह जिलानी जो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो जंहिं हिन ड्रामे में हथियार बि हुया ऐं सुठी कास्ट हुई। हिन ड्रामे जो जेको राइटर्स हुयो उहो नूर ज़ौर हुयो ऐं हिन ड्रामे खे KTN चैनल ते हलायो वियो हुयो। ऐं जीअं त हिन ड्रामे में सुठा अदाकार बि पिणु हुया। दोस्तो जीअं त हीअ हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तो ऐसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।